जी नाज़रीन, असां हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूदु आहियूं। जैकबाबाद वासी नौजवान गुलाम मुर्तज़ा कटोर पंहिंजनि घर भातियुनि समेत प्रेस क्लब ॿाहिरां सरापा एहतजाज बणियल आहे। हिन जो इल्ज़ाम आहे त 7 अप्रैल ते जैकबाबाद में संदसि बिरादरी जे वॾेरनि खेसि कारो करार ॾिनो। उनखां पोइ जेको आहे संदसि भाउ खे गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी कयो, जेको हिन वक़्तु जेको आहे ट्रामा सेंटर में इंतिहाई ॻणती जोगी हालत में दाख़िल आहे। गुलाम मुर्तज़ा कटोर जो चवणु आहे त ज़मीन जे मामले तां जेको आहे कूड़ो इल्ज़ाम हणियो वियो, घरनि ते कब्ज़ा कया विया, हू दरबदर आहिनि ऐं हिते कराची में जेको आहे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन जो इन हवाले सां वधीक छा चवणु आहे? सर, मामिलो सूरत हाल इहा ई आहे त मां हिकु ग़रीब माण्हू आहियां, जेके वॾेरनि जे विच में मुंहिंजो 2-3 जरीब ज़मीन आहे, मुंहिंजो घरु आहे। उहो अक्सरियत वारा माण्हू आहिनि, सियासी माण्हू आहिनि, अब्दुल जब्बार कटोर, शामराद कटोर ऐं साहिबदाद कटोर, जेके पंहिंजे पुटनि सां गॾु आहिनि। उहे बाअसर माण्हू आहिनि, पुलिस उनजे ख़िलाफ़ु काई कार्रवाई नथी करे। मां पाकिस्तान स्टाइल में ड्यूटी कंदो आहियां। मां हुते ॻोठु वियो हुउमि, पंहिंजे सिर्फ़ु जेके आहे न फैमिली सां मिलण लाइ वियो हुउमि। मां हुते ॻोठु वियो हुउमि त हुन जेके आहिनि त प्लान हिकिड़ो ठाहियो त जेका आहिनि हिनखे कारो करार ॾेई हिते हितां बजाए छॾींदासीं, हिन ते घरनि ते कब्ज़ो कंदासीं। मूंखे 5 माउनि जे ॿारनि जी माउ सां ग़लति इल्ज़ाम कारो करे मूंखे बंदूकूं हणियूं। मां भॼी करे हिकिड़ो सरदार बशीर ख़ान कटोर जे घर में वियुमि। उते मूंखे DSP दिलमुराद स्टेशन ऐं SHO पाण अची करे 3-4 मोबाइलनि सां मूंखे उते जान बचाए खणी विया। उते मूंखे खणी विया, मूंखे उन्हनि जेके प्रेशराइज़ कयो, अगरि तूं केस कंदे तूं हाज़िरनि ते न अची सघंदे, तोखे उहो कारो कयो अथनि, तोखे मारे छॾींदा, तूं ईअं करे हितां भॼी वञ। हू ॾाढा बाअसर माण्हू आहिनि, असां बि उनजे ख़िलाफ़ु ख़ुदि नथा करे सघूं। उतां जेके SHO आहे, DSP आहे, उन मूंखे मशवरो ॾिनो आहे कि कारा इल्ज़ाम में कोई बचंदो न आहे, तुंहिंजे में भलो इहो आहे त हे एरियो ई छॾियो वञे। मां छॾे करे कराची आयो हुउमि। पोइ हिते मुंहिंजो भाउ गुल मोहम्मद उते रहंदो हुयो, उहो SP वटि वियो आहे। हुन SP खां इहा एप्लीकेशन ॾिनी आहे कि साईं मुंहिंजे भाउ ते हिकिड़ो कूड़ो इल्ज़ाम ॾेई करे मारण जी कोशिशि कई वई आहे ऐं मूंखे घर खां कढण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उहो उते वियो आहे। उनखां बाद जेका पुलिस खे ॾिनई, पुलिस उन ते को बि एक्शन न खयूं। बाद में कुझु ॾींहंनि खां बाद में मुंहिंजे भाउ खे जेके उन्हनि जेके अब्दुल जब्बार कटोर पंहिंजे पुटनि सां ऐं जेके आहे त शामराद गुलाम शबीर मिली करे बंदूकनि जा सख़्तु जदीद हथियार यूज़ करे करीम बख़्श जी हद में गोलियूं हणी करे सख़्तु ज़ख़्मी कयो अथनि ऐं मुंहिंजे भाणे जेके बि गोलियूं लॻियूं आहिनि। उनखे असां हालत में हिते खणी आहियूं। हाणे मुंहिंजे घर ते बि कब्ज़ो आहे, मुंहिंजी ज़मीन ते बि कब्ज़ो आहे, मुंहिंजी ज़मीन बि ईअं बि ग़ैराबाद पई आहे। इन में विच में जेसीं ताईं सर पुलिस न ईंदो त इहे कबाली सिस्टम कंदकोट वारा शुरू थी वेंदा। असां छा करे सघूं था? असांखे मारनि था। एॾो वॾो दुनिया न आहे जो किथे असां ग़ाइब थी वञूं। किथे बि असांखे गोली करे सभिनि खे ख़तमु करे छॾींदा। हे मुंहिंजा नंढड़ा पुट आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि। हाणे उहो चवंदा कि संगत चटीअ में ॾियो, ज़मीन बि छॾियो, पोइ तव्हांखे ज़िंदा छॾींदासीं, न त मारे छॾींदासीं। हींअर मुंहिंजो भाउ ट्रामा सेंटर में एडमिट आहे, जेके ॻणती जोगी में हालत में उनखे वात में गोलियूं लॻियल आहिनि, उनखे पुठि दिलि में गोलियूं लॻियल आहिनि। हू बचण जी सूरत हाल में न आहे। हाणे गुज़ारिश कई वञे आहे जेके वज़ीर आला सिंध आहे, IG सिंध आहे, त महिरबानी करे असांखे सिक्योरिटी तोहफ़त फराहम कयो वञे। हुते जेके आहिनि IG सिंध में वॾी पहुच कोन्हे, मूं वटि एतिरो पैसो कोन्हे मां किथे पहुची सघां। बेमुश्किल पंहिंजो पेट पालियूं था, एॾो वॾो सोर्स बि कोन आहिनि कि असां किथे पहुची सघूं। असांजो एजुकेशन डिस्टर्ब थी वियो आहे, असांजे ॿारनि जा एजुकेशन डिस्टर्ब थी विया आहिनि। मुंहिंजो मुड़ुस खे बेगुनाह बंदूक हयां आहिनि, जब्बार ऐं शामराद पंहिंजे ॿारनि सूंधे बेगुनाह मुंहिंजे ॾेर खे कारो इल्ज़ाम ॾेई मुंहिंजो ज़मीन जो टुकुर आहे उहो कब्ज़ो करूं ऐं नियाणी न त असांखे ॾे, इहो ज़मीन बि छॾ पोइ वञ असांजे ॻोठु। असां ॻोठु छॾे कराची आयासीं। मुंहिंजो मुड़ुसु हुते वियो आहे, हुकूमत ने दाह कयईं बि को न ॿुधो आहे। ख़ुदा जे वास्ते असांखे इंसाफ़ चाहिए, इहो गिरफ़्तार कयो, जवाबदार गिरफ़्तार कयो। बेगुनाह असां सां इहो कयनि था, को बि ॾोह न आहे। मुंहिंजो ॾेर कराची रहंदो, ड्यूटी ॻोठ में न अचींदो। हाणे मुंहिंजा बच्चा मां हिते किथे कयां? हे बचनि खे, मुंहिंजो बचनि जे पीउ खे गोली हणियईं, अस्पताल पियो आहे। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजो मदद कयो तव्हां, ख़ुदा जे वास्ते अलाह जे नाले मुंहिंजो बचनि जो मदद कयो, हिननि खे गिरफ़्तार कयो। जी नाज़रीन, अवां इल्ज़ाम हेठि आयल गुलाम मुर्तज़ा कटोर ऐं संदसि भाॼाई जूं जेकी आहिनि ॻाल्हियूं उहे ॿुधियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त सिर्फ़ु ज़मीन आहे, उन ते कब्ज़ो करण जे लाइ कूड़ा इल्ज़ाम जेके आहिनि उहे हया विया आहिनि ऐं उनखां अलावा नौजवान खे गोलियूं हयूं वियूं आहिनि, जेको हिन वक़्तु ट्रामा सेंटर में आहे। पुलिस जेका आहे उहा बि जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे, छाकाणि जवाबदार जेके आहिनि उहे बाअसर आहिनि। उन्हनि घरनि ते बि कब्ज़ा कया, ज़मीननि ते बि कब्ज़ा कया। हिननि IG सिंध मुश्ताक महर खां हीउ मुतालबो कयो आहे त हिन मामले जो फौरी तौरु नोटिस वरितो वञे, ज़मीननि ऐं घरनि तां कब्ज़ा जेके आहिनि उहे छॾाया वञनि ऐं उनखां अलावा खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जेकी जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन यासीन थुमरो सां गॾु हबीब जमाली, टाइम न्यूज़, कराची।